सुल्तान, बाबा मुझे हथ बशू जे हथ में दे, हिन खां पहिरां तू कुछ कर। पर तू परवाह न कर, अल्लाह भलाई कंदो। चाचा मलू कॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ फ़ैसिलो कोन कंदो। पर मासी मुरादी त चए थी त मां बशू जी मंग आहियां। न प्रिय न, आउं कॾहिं बि तोसां ज़ुल्म थियण कोन ॾींदुसि। सुल्तान, पोइ तू माण्हुनि जा वात बंदि छो नथो करीं? प्रिय, मां माण्हुनि जा वात कीअं बंदि कंदुसि? इहो बि तोखे मां सम्झायां? अच्छा, त इहा ॻाल्हि आहे त पोइ मां माण्हुनि जा ऐं खूहनि जा वात ज़रूरु बंदि कंदुसि।